अस्सलामुअलैकुम दोस्तों, आउं आहियां साबिर हुसैन। अॼु असां सिखंदासीं त ज़मान माज़ी सादे अंदरि नाकारी ऐं सवाली जुमिला कीअं ठहंदा आहिनि। जीअं असीं पंहिंजे ज़मान हाल सादे वारे वीडियोज़ अंदरि नाकारी ऐं सवाली जुमिला ठाहिण सिखियासीं, ज़मान माज़ी सादे अंदरि बि साॻिए तरीक़े सां जुमिला ठहंदा। पर ज़मान माज़ी सादे अंदरि जीअं गुज़िरियल वीडियो में सम्झियोसीं त वर्ब जी हालत तब्दील हुई, अहिड़ीअ तरह नाकारी ऐं सवाली जुमिलनि अंदरि बि मददी फ़ेल यानी हेल्पिंग वर्ब जी हालत तब्दील हूंदी। ज़मान माज़ी सादे अंदरि नाकारी जुमिला ठाहिण लाइ सभ खां पहिरियों इस्तेमालु थींदो फ़ाइल मतिलबु सब्जेक्ट, पोइ इस्तेमालु थींदो मददी फ़ेल जंहिंखे अंग्रेज़ी ज़बान में हेल्पिंग वर्ब चयो वञे थो। जीअं असीं ज़मान हाल सादे अंदरि मददी फ़ेल ॾिठासीं जिन खे डू ऐं डज़ पिया चऊं, पर ज़मान माज़ी सादे अंदरि डू जी हालत तब्दील थी करे डिड थी वेंदी, मतिलबु त डू जो सेकंड फॉर्म। डिड उहो मददी फ़ेल आहे जेको सभिनी सब्जेक्टनि सां गॾु लॻंदो आहे ऐं उन खां पोइ इनकार जो इस्तेमालु थींदो जंहिंखे अंग्रेज़ी में नॉट चऊं था। वरी पोइ इस्तेमालु थींदो फ़ेल मतिलबु वर्ब ऐं आख़िर में इस्तेमालु थींदो मफ़ऊल मतिलबु ऑब्जेक्ट। फॉर्मेशन सब्जेक्ट डिड नॉट वर्ब ऑब्जेक्ट। हलूं था मिसालनि तरफ़। मां रांदि न खेॾी, आई डिड नॉट प्ले गेम। हुन न पढ़ियो, ही डिड नॉट रीड। हाणे हलो त हलूं सवाली जुमिलनि जे तरफ़। सवाली जुमिला ठाहिण लाइ असां मददी फ़ेल यानी हेल्पिंग वर्ब पहिरियों इस्तेमालु कंदासीं, पोइ इस्तेमालु कंदासीं फ़ाइल मतिलबु सब्जेक्ट, वरी इस्तेमालु कंदासीं फ़ेल मतिलबु वर्ब ऐं आख़िर में इस्तेमालु कंदासीं मफ़ऊल मतिलबु ऑब्जेक्ट। फॉर्मेशन हेल्पिंग वर्ब यानी डिड, उन खां पोइ सब्जेक्ट, उन खां पोइ वर्ब ऐं आख़िर में ऑब्जेक्ट। मिसाल तौरु, छा हुन मानी पचाई? डिड शी कुक मील? ज़मान माज़ी सादे जे मुतलिक़ अगरि अव्हांखे का बि डिटेल खपे त असांजा गुज़िरियल वीडियोज़ लाज़मी ॾिसो ऐं उन्हनि अंदरि तफ़सील मौजूदु आहे। अॼु जे वीडियो में सम्झण लाइ एतिरो काफ़ी आहे। वरी मिलंदासीं अॻिले वीडियो में। असां अॻिले वीडियो में अव्हांखे ज़मान मुस्तक़बिल सादे बाबति सम्झाईंदासीं त ज़मान मुस्तक़बिल सादो छा आहे ऐं उन अंदरि जुमिला कीअं ठाहिजनि। तेसीं ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब करे रखो ऐं बेल आइकन जे निशान खे क्लिक कयो त जीअं असांजा नवां वीडियोज़ अव्हां ताईं पहुचंदा रहनि। थैंक यू।